100 तारीख वधिक भी थी सघन था, घट भी थी सघन था। 113 सोराख सीने में, तीरन नेज़न बालन तलवारों का सवा, सभिनी पलीतिन यजीदिन मलऊनन डिठो त जे मथे ते मुस्तफा करीम जो ताज आ, जे हथ में हैदरे करार जी तलवार आ, जे चेहरे ते आसमान मां नूर जो लाटूं वसी रही हन। इन लजपाल के केड़ी मां जो लाल रोकी दो, ही त चाबरन जो बाबू यजीद भी अचे हम मुझे लजपाल हुसैन के रोके कौन सके हैं। वो मुनाफिकन पलीतन मलऊनन फैसलो कयो त लजपाल हुसैन ये तलवार मियाण में कौन विझंदो जेस्ते अल्लाह जे नमाज जो सद न बुधंदो। तमाम मलऊनन गडजी सलाह करे हिक ॿिए खे शैतानन जे ज़रिए। मुंहिंजा दोस्त ॿुधायो त जेदहू लजपाल हुसैन आई तो वञे उन पासे अल्लाह अकबर ॾींहुं जुमे जो हुयो, टाइम नमाज जो आखिरी पयो थे, चयूं इए अल्लाह अकबर जा नारा हणो। जेडी मल चैनी तरफ नखा अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। जेडी मल पांजे नाने पाक जो नालो लजपाल हुसैन जे कनन ते पयो, मदीने में हुंदो हुयो बिलाल इस्म हुजूर जो वठंदो हुयो, मुझो हुसैन दीदार कंदो हुयो। मुझे लजपाल हुसैन अल्लाह अकबर जो नालो बुधी करे तलवार हेठ कई, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो नालो बुधी करे तलवार मियाण में विधी, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बुधी करे मुहड़ मदीने दे कई, हय्या अलस्सलाह हली अचो नमाज ते आवाज बुधी करे पंजे सवारी ता लहण वारी कई, हय्या अलल फलाह अचो कामयाबी जे तरफ बुधी करे। अर्श दे निहारे चवे तो सोहणा दे खबर हुसैन मा राजी हई। अर्श दे निहारे छाती सोहणा पांजे हुसैन मां राजी हई। ये चई ये करे ही पेशानी सजदे में रखी, चई सुभान रब्बियल आला। चाची सुभान रब्बियल आला। कयामत ताईं अचण वारन खे मुझे लजपाल पाक हुसैन सजदो दई ॾेखारियो त ओ हुसैनियो दुनिया जे अंदर हर दौर में यजीदी ईंदा पर हुसैनी खबर की पवे पान फरमायो जालिम जाबिर शराबी कबाबी शरीयत का नफरत करने वारो कहड़े भी रूप में हुजे ओ यजीदी थव, ओ यजीदी थव। हुसैनी कहड़ो आ जे अखड़न में आब जारी हुजे, लबन ते रब जो कुरान हुजे, हुजूर मदीने जे मीर जो दुरूद हुजे। लजपाल हुसैन अम्मा खातून जन्नत शेर खुदा जे मोहब्बत में ट्रमदा हुजन, ये पेशानी सर्ब सुजूद हुजे सुभान रब्बियल आला जो नारो। अल्लाह जी ज़ात नवासा के न फिक्र हुसैनी जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।